दोस्तों झूलेलाल। वॾा अव्हां जा जो अव्हां मुंहिंजे चैनल खे ॾिठो ऐं मुंहिंजी हौसला अफ़ज़ाई कई। उमेद त अॻिते लाइ बि इहो कुर्ब कंदा जीअं मुंहिंजो हौसलो वधे। अव्हां जो थोराईंदो रहंदुसि जे मुंहिंजी हौसला अफ़ज़ाई कंदा। घणो पढ़ियल लिखियल त कोन आहियां, न दानिश्वर आहियां, पर मुंहिंजी नंढी कोशिशि आहे त अव्हां सां जेको मुंहिंजो हाल आहे ओरियां। जीअं त मुंहिंजो नंढपिण उन ॻोठ में गुज़रियो आहे जेका सिंध जी मशहूरु शख़्सियत रईस ग़ुलाम मोहम्मद ख़ान भुरगली जी जनम भूमि आहे। मूंखे यादि आहे त नंढे हूंदे न असांजे ॻोठ में लाइट हुई, न रोड हो, न रेल हुई, न टेलीफोन हो ऐं न के ॿियूं बुनियादी सहूलियतूं जेके अॼु माण्हुनि खे मुयसरु आहिनि। तंहिं हूंदे बि सुठनि उस्तादनि जी कोशिशनि सां असांजो ॻोठु तइलीम जे मैदान में तमामु घणो अॻिते हो, जंहिंजो नतीजो इहो त अॼु उन ॻोठ जा जेके शागिर्द हुआ से दुनिया जी कुंड कुड़िछ में पंहिंजी क़ाबिलियत जा जोहर ॾेखारीनि पिया। ख़ैर तफ़सील वरी ॿीहर अचूं था कम जी ॻाल्हि ते। जीअं त हिन चैनल खोलण जो मक़सदु त नई टही खे पंहिंजी ॿोली, पंहिंजे रीतनि, पंहिंजे रस्मनि खां आगाह कजे। इन करे मुंहिंजे हिन चैनल खोलण जो मक़सदु त सिंधी ॿोली जी वाध वीज, सूर तख़्ती, सिंधी ग्रामर, असांजा पहाका, उन्हनि जी तशरीह ऐं ॿियो घणो कुझु जेको आईंदे वीडियो में अव्हीं ॾिसंदा। हीउ जेको बि कुझु इन करे करियां पियो त जीअं नई टही इन असांजे ॿोली खां, ग्रामर खां रोशनास थिए। जे किथे का भुल चुक थिए, मूंखां भुल चुक थिए त दोस्त दुरुस्त करणु फरमाईंदा त अव्हां जो थोराइतो रहंदुसि। अॼु आउं टोरंटो खां मॉन्ट्रियल घुमण लाइ आयो आहियां। मॉन्ट्रियल हिकु कैनेडा जो तमामु बहितरीनु ऐं सुहिणो शहरु आहे। मॉन्ट्रियल चओ तरफ़ पाणी खां घेरियल आहे, तंहिं करे हिन शहर खे आइलैंड या ॿेट करे बि चइबो आहे। मॉन्ट्रियल शहर फ्रेंच कॉलोनी सां वास्तो रखे थो। हीउ शहर 16वीं सदी में दरियाफ़्त हो। हिते घुमण जूं केतिरियूं ई मशहूरु जायूं आहिनि, जहिड़ो कर ओल्ड मॉन्ट्रियल, न्यू शैम्पियन ब्रिज, माउंट रॉयल ऐं मॉन्ट्रियल जो साइंस सेंटर। हिते जा माण्हू तमामु फ़हमीदा, ख़ुशि इख़लाक़ ऐं ॾाढा मददगार आहिनि। हिन शहर खे घुमण खां पोइ वरी बि दिलि चाहे थो त वरी अचिजे ऐं हिन शहर खे ॾिसिजे।
चङो मोकिलाणी कोन्हे, वरी पोइ मिलंदासीं तेसिताईं अलाह भाई।